प्रोग्राम वस्ती वस्ती वाण वाण में आवां जो पंहिंजो ग़ुलाम रसूल चांडियो ऐं नाज़रीन असां पहुता आहियूं मनूराम भील जी बस्तीअ में जेका यूनियन काउंसिल प्यारो लुंड ऐं हिन ज़िले टंडे अलहयार में हीअ बस्ती अचे थी। नाज़रीन हिन बस्तीअ जी अजीब कथा आहे त हिन जदीद दौर में जिथे 400 खां मथे घर रहनि ऐं हिकिड़ी वॾी आबादी रखंदड़ दरावड़नि जी हीअ बस्ती आहे, उते बिजली जी सहूलियत मौजूदु कोन्हे का। ऐं अॼु जे हिन जदीद दौर में हिननि खे स्कूल मिलियल कोन्हे को। प्यारो लुंड जेको शहरु आहे, टाउन कमेटी आहे, उहो बि हिकिड़ी नंढिड़ो शहरु आहे। उहो हिननि जे भिक सां मौजूदु आहे, पर उन शहर खे बिजली मिलियल आहे, हिन ॻोठ खे बिजली मौजूदु कोन्हे का। नाज़रीन असां अव्हांखे उहे बि मंज़र ॾेखारींदासीं त हिन ई ॻोठ मां जेको थंभो वञी रहियो आहे बिजली जो, उहो भोतार ॾांहुं त बिजली पहुचे पई, पर हीअ जेके दरावड़ आहिनि उहे बिजली जी सहूलियत खां महरूम आहिनि। असां अव्हांखे उहो थंभो बि ॾेखारियूं था, उहे तारूं बि ॾेखारियूं था त उहे तारूं एतिरो त हेठि आहिनि जो जेकॾहिं को नओं माण्हू ईंदो त उन्हनि तारुनि में विचड़ी को नुक़सानु बि थी सघे थो। यानी अहिड़ी बद इंतिज़ामी आहे हिन इलाइक़े में ऐं हिन बस्तीअ में जो हिननि खे केर बि पंहिंजो नथो सम्झे। वोटनि वक़्तु त हिननि वटि तमामु वॾे पैमाने ते वॾियूं वॾियूं गाॾियूं अचनि थियूं, हुननि खे ॿिटा ॿिटा भाकुर पाता वञनि था, पर जॾहिं हिननि जे मसइलनि जो दौरु अचे थो त कोई हिननि सां मिलण जे लाइ तयारु कोन्हे। अचो त पाण मनूराम भील जी बस्तीअ जो समाजी जाइज़ो वठूं ऐं ॾिसूं त हू पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारे रहिया आहिनि। अदा चतूं खान कहिड़ा हाल अथई? दुआ शुक्र है बाबा, तबियतूं कीअं आहिनि? सही है बा। कीअं भला ॻोठ जा कहिड़ा मसइला आहिनि? औलाद कहिड़ो अथई, कहिड़ो कमु कंदो आहीं? असांखे थोरो हाल अहिवाल त ॿुधाए। बाबा औलाद हिकिड़ो पुटु आहे, मज़दूरी करियूं था, पंहिंजो पेट पारियूं था, सहूलियत असां लाइ का बि कोन्हे। माउंटेन वारे टाइम हर को माण्हू अचे थो, भाकुरियूं वॾियूं वॾियूं पाए थो, कॾहिं उञ आहे कॾहिं बुख आहे, पोइ पंहिंजो टाइम करे वेठा आहियूं बाबा। मज़दूरी कहिड़ी कंदो आहीं? मज़दूरी हथ जी बाबा, को तगारी जो कमु आहे, कोडर जो आहे, रंबे जो आहे, ॿनी ॿारो कोन्हे, मिड़ी इहो ई मज़दूरी आहे बाबा। ॻोठ में अव्हांखे छा छा खपे? असांखे साईं रोड बि खपे, बिजली बि खपे, गटर नाला बि खपनि, पर पोइ त हर शइ आहे, पर न मिलंदी त पोइ कुझु बि कोन्हे असां लाइ। बिजली जो थंभो त तव्हांजे पासे बाबा पासे में आहे, पर ज़मीनदार लैन आहे, मोचड़ा खां असांखे खाना कोन, देरि कोन कंदा, जे लैन जो चऊं त मार था ॾियनि। जेकॾहिं अहिड़ो जे सुकून हुजे त हेॾियूं हेठि तारूं कोन हुजनि जो माण्हू कहिड़ी विचड़ी मरी वञे। तव्हांजो नालो छा आहे? नवो साईं। हा, ॿियो ख़बर ॻोठ में कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि? साईं को बि सहूलियत त हिते को बि कोन्हे, न को गैस जी, न को बिजली जी, न को ॿार पढ़ाइण जी। बाक़ी असां ग़रीब माण्हू आहियूं, मज़दूरी उॾाड़ा सूद केर ते ॾीन था, केर ते ॾीन कोन, पाण धड़का था ॾीन, असांजी केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। जी जी। मज़दूरी कहिड़ी कंदा आहियो? इहो गुड गाड़ी करियूं, हथ जी मज़दूरी। भला ॻोठ में स्कूल अथव? न बाबा, स्कूल बि कोन्हे। का नंढड़ी अस्पताल? न को अस्पताल, न को सुई गैस, न को बिजली, कुझु बि न को गटर नाला, न कुझु बि कोन्हे। वाउट वठण जरा वॾियूं वॾियूं ख़बरूं करियो, भाकुर पायो, वाउट वठियो, असां पी पी के सदाई ॾींदा आहियूं वाउट, पर असांजे लाइ सहूलियत का बि कोन्हे। अदा कहिड़ा हाल अथई? दया महिरबानी पिया हयाती पूरी करूं। ॾाढो तयारु लॻो। दुआ महिरबानी, दुआ अव्हांजी बाबा। औलादड़ो कहिड़ो अथई? छोकिरा आहिनि 4, चौथो गुज़ारियो, बाक़ी 3 आहिनि। 3 आहिनि जी। उहे छा कनि? मज़दूरी गुड, कंहिंजी चूंड। और तूं त कम खां वे न असीं त असीं त धंधो जाम पिया करूं, अञा सभु कुझु अला करूं पिया बाबा। हा, कहिड़ो कमु कंदो आहीं? माल चारंदो आहियां, पंहिंजी मेहूं 2 टे आहिनि। मेहूं 2 टे आहिनि? जी। शुक्र आहे आहिनि। गाह पटो किथां थिए? इहे पिन पंग ते पराए ॿननि में वक़्तु मौला पियो गुज़ारे, ॿियो का शइ कान थी मिले। हा, वक़्तु हुजे पैदा कया आहिनि उहे बि गुज़ारे ॾाढा। हा, वोट डोड़ियो वञी ॾेई अचूं, काठ तपनि या ॾेई अचूं, पछाड़ियो पोइ ॿारियूं कोन, पुछाई कोन कनि। हाणे तव्हांखे छा छा थो खपे ॻोठ में? असांखे हर शइ खपे थी, रोड खपे, बिजली खपे, गैस खपे, हा, ऐं गटर नाला खपनि, दिलदारूं बाक़ी ॾियण करणु ख़तमु आहे। का शइ कान्हे ॾाढा, का शइ कान्हे। डिघर ॾियो वेठा आहियूं, चोरनि जी पन लॻी बि वठो, डिघर ॾियो मज़बूत वेठा आहियूं, ॿियो सारो ख़ैरु आहे बसि। चोरियूं बि थियनि थियूं? थियनि थियूं साईं। हा, पुलिस छा थी करे? बसि उहो त मर्ज़ी वारी आहे बाबा, दाऊं करूं त तड़का जंहिंमें बाक़ी। हा, उन्हनि जो पासो वठियो वेठी आहे बसि। हा, चोरनि जो पासो? हा, चोरनि जो पासो। पुलिस बि चोरनि जे पासे? चोरनि जे पासे। पोइ सॼी राति जाॻींदा आहियूं साईं बाबा माठ भली। हाणे औलाद पढ़ायो या न? भई औलाद त स्कूल कोन्हे, किथां पढ़ायो।
हाँ स्कूल कोने किथे पढ़ियो परे पंध में ख़र्च कोने ख़र्च बि खपनि ख़र्च खपनि बाबा ॻोठ में बीमारियूं कहिड़ियूं आहिनि बीमारी हिते त अला पना ॾे बीमारी त काई कोन्हे जेको आहे जेको ॾींहं पार पढ़िया हलनि साल कैंसर में हाणे माण्हू बि गुज़ारे वियो हो गुज़ारे वियो हा हा गुज़ारे वियो आहे बस वक्त पास करणो आहे ज़िंदगी में हलणो अच्छा अच्छा बि पइजी विया हाँ ॾाढा ॾंद रंग भंग बि कोन थो करी न न न अल्लाह जो रंग आहे अलाह जो रंग अंग अलाह जो रंग आहे बराबरि हा सही औलादड़ो कहिड़ो पुटड़ा आहिनि टे हाँ हा उहे छा कनि उहे मज़ूरी आहे पाण वारी असली जेको पुराणी आहे गुड गाड़ी हो घणी मज़ूरी मिले मज़दूरी इहो 300 रुपया 250 200 हा त मज़ूरी बि वधी वई आहे तव्हां असांजी मज़दूरी इहा ई आहे भले घणी 1000 रुपया हुजे न असां 200 खां मथे बसि ख़ैर आहे गुज़र सफ़र कीअं थिए कीअं थियो असां कॾहिं आहे कॾहिं ढव कॾहिं बुक पोइ हाणे ख़ुदा आहे पियो हलायूं मुल्क खे ॿियो हाणे छा करियूं वोट त ॾींदो हूंदे न? वोट त मूं 8-10 ॾिना आहिनि हाँ हा ॿारे बचे ॿियो 12 बचे ॿियो हिकिड़े खे वञूं त पोइ वेहूं किथे हो इहा सची ॻाल्हि आहे हा साईं अच्छा वोट न ॾींदो त वेहण कोन ॾींदा कोन ॾींदा न बाबा चए बनियनि में गाहि असांजा करियो वेहो हिते हा वोट वरी ॿिए पासे ॾींदो पोइ कीअं थो सिंध माना जा गाह जी मुठि ते वोट वठियो वञा लाज़मी ॾियणो आहे न साईं सभु कुझु अॼु दुनिया में ॾिसो था त सभु रंग थी विया आहिनि असांखे बि भला सॼा हू खणनि त अधु असांजो हक़ आहे हींअर अमदाजूं मिलियूं कटड़ो हिकिड़ो ऐं तंहिंमें 2 किलो ऐं 3 किलो 2 किलो 3 किलो त असां भीलनि खे ढव ॾेई छॾियो भील त रंबो हणी खाईंदा असीं कहिड़ा खाईंदा आहियूं असांजी मज़दूरी कोरोना में इमदाद विराई हा जॻह हींअर हली वियो 2-3 ॾींहं हिन ॻोठ खे मिलियो मिलियो कंहिंखे कटो मिलियो कंहिंखे मिलियो ई कोन बसि ईअं थी कमु थी वियो बसि स्कूल आहे ॻोठ में न बाबा न सुई गैस कुझु बि कोन्हे अलाह का वॼा ॿियो ख़ैरु आहे माना सॼो इहो मुल्क मैदान लॻो पियो आहे राति गर्मियुनि में त ॾाढी सूरत ख़राब थींदी हूंदी न छा गर्मियूं आहिनि ॾाढियूं छा कयूं भला कंहिंखे चऊं कंहिंखे आयो उन्हनि भूतारनि ॾे भोताननि ॾे हली असांजा त पहिरीं घसी विया माइटनि खां वठी हींअर असीं त हाणे पैसा था ॾियनि माइटनि खां वठी हली असांजा पेर घसी इहा ई ॻाल्हि आहे हा बाबा मुंहिंजे हीअं में वेठो आहियां हीअं में मुंहिंजो मूं त कुझु कोन ॾिठो आहे हो बसि इहो धंधो आहे ख़ुदा वेठो हीअं में ई पर स्कूल कोन्हे ॾियणो हा ॾियणो कोन्हे बसि इहा ई ॻाल्हि इहो वॾो मसइलो कंहिंखे तव्हां ॾियूं बाबूलाल कहिड़ा हाल आहिनि दादा साईं रब जा करम तबियतूं ठीकु आहिनि अल्लाह जा एहसान तूं माना कोरोना खां बचाव जूं सभई तदबीरूं करी पियो न बसि साईं कुझु कोशिशि कयां पियो पंहिंजे ॻोठाणनि खे जेको सोशल डिस्टेंस जो ख़्यालु आहे उहो रखायूं पिया चवंदा आहिनि इलाज खां परहेज़ बहितर आहे जेको मुंहिंजे वस जी ॻाल्हि आहे ऐं कयांसि पियो ॾाढो सुठो हाणे तुंहिंजे ॻोठ में मसइला कहिड़ा आहिनि रोज़गार जा ज़रिया कहिड़ा आहिनि किथां तव्हां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो तूं पढ़ियो लिखियो मुड़ुसु आहीं असांखे सॼा तफ़सील ॿुधाए सर पहिरीं त अचूं था ॻोठ जे मसइलनि ते त ॻोठ जो त रुॻो मसइलनि जे ई वर चढ़ियल आहे हिते जेकॾहिं 0 पॉइंट ते गैस वञे पई जेको रायला माना मुशरफ दौर में जेका गैस हितां मंज़ूर थी हुई असां त चई थकी पिया आहियूं पंहिंजे तक जे MP MNAs खे छो त हितां पीपल्स पार्टी अक्सरियत सां खटींदी आहे त पोइ MP MNA खे बकोल ॿियनि जे त मूं पाण ज़ियाबा शाह खे चयोसीं त साईं तव्हां सदाईं असांखां वोट वठंदा आहियो बिराए महिरबानी करे 0 पॉइंट तां गैस वञे पई 0 पॉइंट ते तव्हां ॾिसो पिया त 11,000 वोल्टेज जूं तारूं पासे में वञनि पियूं असांखे रुॻो वॾा झांसा ॾियो ऐं थंभा बसि इहे था अचनि 2 टे चकर त असांखां इहे जेके थंभनि वारियूं खॾूं बि खणायूं 2 टे असांजा ॿारड़ा हुन में किरी पिया हुआ पोइ असां वरी पंहिंजी मदद पाण त उन्हनि खे लटे छॾियोसीं त ठलनि ॾटनि जे आसिरे ते ऐं 0 पॉइंट ते गैस वञे पई हिते 400 घरनि ते जेको आबादी त वॾी आहे पर 400 घर असांजे मुश्तमिल आहे ॻोठ मनूराम उन जे हुअण जे बावजूद बि असांखे सवाइ आसरनि में कुझु बि न आहे मिलियो त हा सुभाणे गैस अचे थी सुभाणे तव्हांजी DD ठहे पई सुभाणे तव्हां सतार बचाइणी वटि साईं ऐं पाण वियोसां त असां जेको तक जो MNA आहे उन वरी असांखे कंहिं ॿिए ॾे रेफर कयो उन जेको पीउ आहे उन पीउ वरी असांखे मोकिलियो पंहिंजे इंजीनियरिंग ॾे गैस जे इंजीनियरिंग ॾे उते वियासीं उन्हनि चयो त साईं तव्हां असांखे वरी MNA खां फ़ोन करायो वरी आउं दुबारा MNA सां वटि वियो वरी मूं उनखे चयो साईं मूंखे रिटर्न में तव्हां लिखी ॾियो हीअ मुंहिंजी एप्लीकेशन आहे चईं बाबा कुझु कोन्हे 2 टे ॾींहंनि में तव्हांजी जेको गैस अची वेंदी जेके 2 टे ॾींहंनि खे ई 10 साल थी विया आहिनि कुझु बि न आहे वरी तक जे MPA खे मूं चयो साईं जेके हींअर तव्हां वोट जे दौरान तव्हां जेके असां सां वाइदा कयो पिया ज़ियाबा शाह रज़वी ऐं उनखे उन सां गॾु उन्हनि जा छुड़वा गमरा जेके ॿिया गॾु ईंदा आहिनि वांठा उन्हनि खे बि चयो साईं गुज़ारिश आहे त असांखे जेकी तव्हां हींअर ख़ूबसूरत ॻाल्हियूं कयो पिया असांखे कुझु लिखी ॾियो त असां भला ॿियो कुझु न करे सघंदासीं त 5 सालनि खां जॾहिं तव्हां मोटी ईंदव तव्हांखे वरी उहे शयूं असां ॾेखारींदासीं त दादा ही तव्हां वाइदा कया उन्हनि में केतिरा तव्हां भाड़िया
उनखां पोइ वरी जेकॾहिं अचूं था हींअर हिते जेको टाउन कमेटी प्यारोल हूंदा उनमें लॻभॻि 59 लख जी बजट साईं मंथली माना अचे थी बजट। उन बजट जे दौरान बि हिते जो जेको चेयरमैन आहे मौजूदा जावेद जुमन लुंड उन ई वार्ड में खटियो आहे। मूंखे साईं ज़िया बादशाह हथ खणाए उनखे असां काउंसलर मां चेयरमैन बणायो। अफ़सोस उलमियो इहो आहे त उहे ई माण्हू अॼु हिन कॉलोनी ॾे ॾिसे ई कोन थो, चाहे उहो तरक़ियाती कमनि जो हुजे, चाहे उहो हिन ॻोठ जे भलाई जे बारे में हुजे। ऐं साईं जिन खे चेयरमैन साहिब खे मूं पाण गुज़ारिश कई त साईं असांखे ॻोठ मां टाउन मां तव्हां ॿिए पासे स्कूल उन चयो त मूं खोले ॾिनो। मूं चयो साईं हीअ एतिरी 400 घरनि जी जेको ॻोठ लॻा पियो आहे, घर लॻा पिया आहिनि, उन्हनि जी 2000-3000 खां मथे आबादी लॻी पई, हुननि जा ही नंढड़ा नंढड़ा ॾिसो पिया मासूम ॿारड़ा पढ़नि था। स्कूल असांखां हितां 2-2.5 किलोमीटर परे आहे, उन में माइट नथा। मूं पंहिंजी मदद पाण ते हिते NGOs खां बि कुझु शयूं माना वठी स्कूल मूं हलायो 2-2 साल ते, जीअं ॿार स्कूल जे नाले खां थियनि। ऐं उन में फी सबील कंहिंखां बि ॻोठाणा बीठा आहिनि पुछियोसि रुपयो न वरितो आहे, पंहिंजी मदद पाण थियण त जीअं ही दरावड़नि जी बस्ती आहे त ही माण्हू अॻिते अचनि, ही पंहिंजे मुल्क जे लाइ कुझु कारा था साबित थी वञनि। कोडर रंबो कुहाड़ो हिननि जे नसीब में मुक़दर न आहे, हिननि जो मुक़दर बणायो वियो आहे। सो असां चवणो त भई ही ॿारड़ा सिर्फ़ु जेके हींअर तिड आया आहिनि, तिड मारण जे चकरनि में, छो त बि उन्हनि वटि वेचारा मासूम वटि स्कूल ई कोन्हे। जेकॾहिं स्कूल परे वञनि था त उन्हनि खे 3-4 ॻाल्हियूं माइटनि खे साम्हूं रखणियूं थी पवनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त हिते कुतनि जो वॾो आज़ार आहे, त 2-2 ॼणनि खे कुतनि ॾाढे विधो आहे, खाई विधो आहे। त जेकॾहिं कुता था खाइनि त उन्हनि जी वरी वैक्सीन कोन थी मिले, वरी चङनि माण्हुनि खे मिंथूं करणियूं थी पवनि। ॿिए नंबर जी ॻाल्हि इहा आहे त हितां जेको रोड आहे, रोड जे में हादसा बि जाम था थियनि, माण्हू गाॾियूं अहिड़ियूं था हलाइनि जो कंहिंखे मारींदे देरी कोन था कनि। ऐं 3 नंबर जी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं ॿारनि खे मोकिलीनि था, 2 रुपया उन्हनि वटि ख़र्ची हूंदी आहे, त विच में ॿिया अहिड़ा छोकिरा हूंदा उन्हनि खे कुटींदा आहिनि, मारींदा आहिनि, पैसा फुरे वेंदा, उनजे करे ॿार स्कूल जे नाले खां बि लवाइनि था। सर स्कूल ऐं हिन ॻोठनि जी जेको हाणे ड्रेनेज सिस्टम आहे सर, हाणे हिननि जी तव्हां छानबीन जेकॾहिं कयो त इहो कागज़नि में मूं पाण मूं वटि उहा कोशिशि कंदुसि त ऐं हींअर तव्हांखे अख़बार जी कटिंग ॾेखारींदुसि। उन में असांजी माना भील कॉलोनी वार्ड नंबर 5 आई सर, जंहिंमें मौजूदु आहियूं पाण। वार्ड नंबर 5 जी बजट में ड्रेनेज सिस्टम जी 45 या 35 लख रुपया बजट मंज़ूर हुई, पर ड्रेनेज सिस्टम किथे बि न ठहियो आहे, नालियूं न ठहियूं आहिनि। उहे सिर्फ़ु कागज़ाई कानून कार्रवाई ताईं आहे, महदूद अॻिते न वधी आहे। सब खैर दवाऊं ख़बर पंहिंजे ॻोठ जी कहिड़ी सूरत हाल आहे, कि पियो वक़्तु गुज़रे? ॻोठ जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे साईं। अच्छा कीअं जी ख़राबु आहे, थोरो सम्झाए। ख़राबु इन तरीक़े सां आहे त न त रोड, न रस्ता, न लाइट, न बिजली, न गटर नाला, न स्कूल, न अस्पताल, का बि शइ न आहे। ऐं बीमारियुनि असांखे वकुड़े विधो आहे। बीमारियुनि ग़रीबतनि ऐं बुखनि असांखे अहिड़ो ॾूल कयो आहे त साह वठण जी बि जाइ न आहे। बिल्कुलु असां तंग कयूं। इहा असांखे सिंध न्यूज़ जे तरफ़ां महिरबानी त असां इंटरव्यू वरितो आहे, इहो बि लख लख थोरा सिंध न्यूज़ जा। गुज़र सफ़र इहा ई आहे त गुॾ गाड़ी कढंदा आहियूं, के वॾेरे जे पासे वेंदा आहियूं त असांखे असुर ईंदा 500 दादा ॿारो कढी ॾे 500 ॾींदासीं, त हुते गुॾ कढी निकिरूं था, तंहिंखां पोइ 300 रुपया ॾेई वरी होॾा होॾा करे त वरी चंबा हणी धड़का ॾेई रवानो करे छॾियूं। बाबा आहे कोन, इहो पियो थी थाणे वारा आहिनि से त भाई वॾेरनि जा माण्हू असां ग़रीबनि जा किथां आया? बच्चा पढ़ाया अथव? जी सही, किथां पढ़ायूं? हिते ॻोठ में स्कूल न, परे स्कूल आहे त हुते वॾी मुश्किल कुता आहिनि जा त शहरनि जा छोकिरा आहिनि से विढ़नि था ॿारनि खां, ऐं जा त वरी अहिड़ा मास्तर के आहिनि त फ़ियूं वधाए छॾियूं आहिनि। असांखे ॿुधाईंदा था 25 रुपया फ़ी, त महीनो थिए त हुते 300 रुपया ॾियूं। असां वटि आहे कोन 300 रुपया, न सही कोन्हे न जी न का शइ कोन्हे, न का शइ कोन्हे। घटि त ठहियो पर इहो को सीसी ब्लॉक कयो आहे, सोप हंधा टुटी वियो आहे, थोरो घणो कयो अथनि, इहो बि टुटी वियो आहे। हा नाक़स मिड़ी नमूनो समूनो करे विया आहिनि। स्कूल जो वॾो मसइलो आहे, बिल्कुलु आहिनि नियाणियूं हाणे आहिनि त पढ़ण लाइ, त इहो त हाणे सिंध जो कमु आहे त छोकिरा जा छोकिरियूं पढ़नि त अॻिते असीं सुधरूं, पर इहा असांखे का बि सहूलियत न। स्कूल त ठहियो पर हिते स्कूल ते वञूं था त बि विड़ियो पवंदो, बाबा तव्हां बिलनि जा ॿार आहिनि, हिते गंद था कनि, असांखे बदबू थी अचे, हीअं थी अचे, हुतां बि असांखे डुड़ाई कढनि।
जी नाज़रीन, ही फाटल कपिड़नि वारा अॿारड़ा ॿार मां ॾिसी रहिया आहियो जेके हिन बस्ती जा ॿार आहिनि जेके तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। नाज़रीन, ही शहर खे तमामु वेझो आहिनि, को हुन खां एॾो घणो परे कोन्हनि, पर ही जॾहिं ओॾहीं स्कूलनि में दाख़िल कराइण जी कोशिशि कनि था त हिननि ॿारनि खे दाख़िल नथो कयो वञे। मुख़्तलिफ़ क़िस्म जूं सबब ॼाणाए ऐं सिधी ॻाल्हि इहा आहे त हिननि खां नफ़रत कई थी वञे त बाबा तव्हांजा ॿार हिते गंद था कनि, फलाण था कनि। उनजे करे ही ॿार तालीम खां महरूम आहिनि। ही जेके सिंधू माथिरी जा धणी आहिनि ऐं सिंध धरती जा दरावड़ जेके वारिस आहिनि, उन जा ॿार इल्म जे ज़ेवर खां महरूम आहिनि। ऐं ही ॿार वीचारा जेके पेरनि उघाड़ा आहिनि, जिन जा कपिड़ा फाटल आहिनि, जेके अबालड़ा आहिनि, उहे तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। हिननि जे वालदेन खां, हिन जे माउरुनि खां, हिननि जे पीरनि खां वोट वरिता वेंदा आहिनि। जॾहिं इलेक्शन जी मौसम ईंदी आहे त हिते खटूं लॻंदियूं आहिनि, उन ते टुक जूं रलियूं विछाइबियूं आहिनि ऐं भोतारनि खे हिते पाणी पियारबो आहे ऐं पोइ हिन खे पंहिंजो सम्झंदा आहिनि। पर जॾहिं हिन जे स्कूल जो सुवालु पैदा थिए थो तॾहिं हिननि माण्हुनि जे लाइ को स्कूल कोन्हे को, ऐं हिननि खे पढ़ाई खां महरूम रखियो वञे थो। कहिड़ा मसइला अथव ॻोठ में? असां सभु मसइला आहिनि, जेके बि दुनिया जा सहूलियत वारा मसइला सभु हिते आहिनि, का बि कोन्हे। स्कूल कोन्हे? स्कूल कोन्हे साईं, का नंढड़ी अस्पताल आहे? का शइ कान आहे साईं हिते। बाक़ी सुई गैस न का शइ कान। वोटण वारे टाइम ते अचनि था, पोइ वॾा वॾा भाकर पाइनि था, सतार बचाणिया या ईशाह आहे या ही पंहिंजा लुंड थिया, इहे सभु अचनि था। पोइ उन खां पोइ को माण्हू कोन थो अचे साईं, पुछनि ई कोन। सिलसिलो आख़िर केसि ताईं हलंदो? वोट ॾिबा, असांखां इक़्तदार बि वठी वेंदा, हर शइ कमु न कंदा, त आख़िर इहो केसि ताईं सिलसिलो हलंदो? इहो साईं हले पियो। हाणे इनखे केरु बंदि करे? केरु ॿुधे ई कोन थो जो ख़तमु थिए। अवां ॻोठ वारा त हिन शइ खे बंदि करे सघो था न। असां साईं कंहिंखे चऊं, वधि में वधि सिंध न्यूज़ वारनि खे चऊं था, आया आहिनि असां वटि, असां ग़रीबनि जी ॿुधनि। अच्छा रहमल, कहिड़ा हाल अथई? साईं सभु ख़ैरु आहे, अलाह जो शुक्र आहे। तबियत कीअं अथई? ठीकु आहे, सही आहे, अलाह जा शुक्र आहिनि, अलाह जा हथ आहिनि। बाक़ी कंहिं ॿिए माण्हू जो को बि असां सां वास्तो न आहे। अच्छा, का सहूलियत लाइ या कंहिं तकलीफ़ लाइ या अॻे सॻे खे पुछण जे लाइ को हिते रेत में माण्हू को बि न आहे। वोट त वठंदा अथई? वोट ईंदा उन ॾींहुं, जंहिं ॾींहुं महिरबानी उन ॾींहुं छा ख़र्च बि असीं कंदासीं। असां फोड़ी करे बोतलूं वठी, थधा पाणी वठी, हुननि खे प्यारे, कुर्सियुनि जा ख़र्च असीं करियूं था। वोट वठी भाकर विझी असांखां पंहिंजी सीट खटे हींअर वञूं था त हींअर असांखे जेॾी महिल बि असांजो, असीं त मिसकीन आहियूं, असांजो को मसइलो थिए ई कोन थो, को जड़ झगड़ो असां में कोन्हे। पर असल ॻाल्हि आहे की कम लाइ वञूं था। असांजी जंहिं कॉलोनी में असीं रहूं था, पूरी द्रावड़ क़ौम आहे। उन पूरी द्रावड़ क़ौम मंझि घटि में घटि 400 घर आहिनि ऐं कॉलोनी कटियल आहे गवर्नमेंट जे हिसाब सां। पर असांखे हेसि ताईं 15 साल गुज़री चुका आहिनि, असीं सभु कर्ज़ी आहियूं हिन कॉलोनी जा। असां मिसकीन हुआसीं, ज़मींदारनि जे पासे वेठा हुआसीं, उते उन्हनि अहिड़ी हालत सां कई, असीं कमायूं पछाड़ी चयो अवां ते कर्ज़ु आहे, लिखो आहे वञो अवां ते कर्ज़ु आहे। नेठि ॿनियूं छॾियूंसीं, अची पंहिंजो मालड़ो विकिणी हिते प्लाटिंग वरितोसीं। कुझु ॾिनासीं, कुझु रहिया पिया आहिनि। असल ॻाल्हि आहे जो हेसि ताईं असीं वेठा आहियूं त कॉलोनी वारे असांखे चयो बाबा तव्हांखे गैस मिलंदो, रोड मिलंदो, हर शइ मिलंदी। पर हेसि ताईं असां प्लाटिंग वारे खे अक्षर कोन ॾिठो आहे, का शइ असांजे लाइ हिते आहे कोन। वञूं था असां जेके हिननि जा MN MPA आहिनि, उन्हनि ॾे था वञूं त हू त असांखे कपिड़ा ॾिसी छो इस्त्री कोन्हे न, हू चवनि थपाए कढो कढो कढो, हुनखे हाणे परे खे टूटी महिल रस्तो आहे, इनखे वठी अचो, बाक़ी ही ॿाहिरि कढो गंद। हाणे असीं गंद जी कॉलोनी थी, गंद थी हिते रहूं पिया, को बि असांजो मसइलो हल कोन थो थिए। न असांखे गैस मिलियो आहे, न असांखे सुई गैस मिलियो आहे। वॾी ॻाल्हि आहे ॿारड़ा असांजा आहिनि जेके सॼो ॾींहुं झंग में लुक में डोड़नि पिया, को बि असांजो मसइलो कोन्हे। असांखे को स्कूल न आहे त ॿारनि खे असीं विदे करियूं या का उन मंझि असीं कुझु पिरायूं। हुननि जे हिते जे तर्जो माहौल इहा आहे त हिननि में इल्मु त हुजे ई न। ऐं सम्झां थो त मूं सिंधी तारीख़ में अॻे ॾिठो हो त हिन खां 1000 साल अॻे जेको क़ौम असांजी सां हो न, उहो साॻियूं असां सां नमूनो हींअर पियो हले।
माना जंग में रहनि हिते तड़ी कढणु त असल ॻाल्हि छा आहे असीं चऊं था त असीं बि आख़िर इंसान आहियूं हींअर आऊं त ईअं थो सम्झां त ही सिंध कमेटी जा माण्हू जेके आहिनि अॼोके ॾींहुं मूं ईअं सम्झो आहे त हेसि ताईं असांजे लाइ अॼु सिज को मुबारकार भरियो आहे जंहिं इन सिंध कमेटी जे माण्हू अची असांखां हाल पुछियो आहे का बि असां वटि शइ कोन्हे ऐं ज़ुल्म आहे हींअर हीअ कोटाऊं आयूं आहिनि कोटाऊं 20 क्वाटियूं विराए ॾिनियूं आहिनि हिन 400 कॉलोनी में माना आउं सम्झां थो त 50 कटा कोन आया आहिनि जंहिंमें वज़न घणो आहे 5 किलो ऐं का असांखे सहूलियत न आहे जेॾी महिल वञूं ओॾी महिल चए हू खणी वियो हो खणी वियो हेॾे हाणे आहे कोन वरी ॿी ईंदी इहे बि ॻाल्हियूं छुटियूं पर असां कॉलोनी कटियल आहे असांखे सहूलियतूं त ॾियो घटि में घटि असीं घटि में घटि मिसकीन आहियूं पैसा ॾेई वेठा आहियूं ऐं कॉलोनी जा असीं सभु कर्ज़ी आहियूं जंहिं कटाई आहे उन जा पैसा अधु रहिया पिया आहिनि असीं पेट में पूरा आहियूं जंहिंजी तारीख़ था कमायूं 500 ते वठियो थो वञे 200 रुपया ॾेई तड़े थो कढे केर बि असांजी ॿुधण आहे कोन ऐं आउं सम्झां थो असांजे लाइ भलो ॾींहुं अॼु आहे जेको सिंध कमेटी वारो असांखां पुछे पियो माना लख शुकर हुन जा ऐं हुनखे अलाह पाक अॻिते हली वधाए जंहिं असांखां हाल पुछियो आहे न त असां वटि को माण्हू न आहे ईअं सम्झो असीं पहाड़ में वेठा आहियूं जी जबल में हुजूं ईअं आहियूं असांजो को साथी संगती को बि न आहे इन हिसाब सां असीं अर्ज़ु कंदासीं अव्हांखे त महिरबानी करे असांजी ॻाल्हि थोरी अॻिते पहुचायो त असांखे का त सहूलियत खपे आहियूं त माण्हू हमेशह माउंटन में हिकिड़े माउंट ते चढ़िबो आहे हिकिड़े ते किरबो आहे असांखां लाखों माउंट वठनि था ऐं असांखे ॾींहुं कुझु कोन था ठुपने हींअर वञो छ साफ़ु सुथरो आहे हेॾा वञो त साफ़ु कराइजी वियो अड़े असांजो ऐं वरी छा कंहिंखे बि थोरो कमायूं था हुन खां असांजी रक़म जेका 2 रुपया आहे घुरूं था त हू पुलिस थो चाढ़े वरी वञे रईस ॾे त रईस वरी ओचितो पादर हणाए थो बाक़ी उहो दाद कोन थो करे त भई हिनजी रक़म छो आहे हिनजी मज़ूरी ॾियो आहे कोन को बि दाद असांजो हिते न ऑफिसर आहे न ज़मींदार आहे न MPA आहे का बि शइ असांजे लाइ कोन्हे वधीक साईं आऊं त अर्ज़ु कंदुसि तव्हांखे त महिरबानी करे तव्हां जहिड़ो को ख़ुदा जो फ़रिश्तो असांजे लाइ कुझु अॻिते करे नाज़रीन राहमल झुरियल झीअ सां जेका कथा ॿुधाई उहा एॾी अलमनाक हुई जो बार बार हुनजो जीउ भरिजी पियो आयो ऐं हुनजो अखियूं आलियूं पिए थी पयूं हिन माण्हू ॿुधायो त असां इंसान आहियूं ऐं सिंध जो इहो तमामु वॾो अलमियो आहे त असांजो भोतारकी जहान जेको वोटनि जे लाइ त हिननि खे इस्तेमालु करे थो पर हिननि खे इंसान नथो सम्झो वञे ऐं हिन चाचे एॾी दर्दनाक ॻाल्हि ॿुधाई आहे जेका ॻाल्हि रुॻो हिन चाचे जी ॻाल्हि न आहे रुॻो हिन वस्ती जी ॻाल्हि न आहे पर सिंध जे जुमिले वस्तियुनि जी इहा ॻाल्हि आहे भोतार हिननि खां ज़मीनूं कहराइनि था हिननि जा कर्ज़ लहनि नथा हिननि जा नसुलनि खां वठी कर्ज़ नथा लहनि नाज़रीन ही उहे धरतीअ जा धणी आहिनि ही उहे दरावड़ आहिनि जिन सिंधू माथिरी जी तहज़ीब खे जनमु ॾिनो पर ही कर्ज़ी आहिनि
हिननि माण्हुनि जा कर्ज़ नसुलनि खां वठी लहणा न आहिनि। जेकॾहिं ही माण्हू का मज़ूरी कनि था ऐं मज़ूरी जी घुर कनि था, नथी मिले, कंहिं भोतार ॾे वञनि था, जंहिंखे वोट ॾियनि था, त भोतार बजाए हिन सां को इंसाफ़ करण जे हिननि सां उहो रहंदो हुनखे थाणे ते ॿधाए छॾे थो। नाज़रीन, हीअ जेका माफ़ियाई सियासत आहे, हीअ जेको माफ़ियाई जहान आहे असांजी सिंध में, उन सिंध जे तरक़ीअ में तमामु वॾी रुकावट विधी आहे। उन सिंध जे इतिहाद, ॿधी ऐं मुहबतुनि जी दावा खे उनखे रेज़ा रेज़ा कयो आहे। मुहबतुनि जी दावा खे रेज़ा रेज़ा कयो आहे। सिंध जेका मुहबतुनि जी धरती आहे, अॼु उहा नफ़रतुनि जी धरती बणिजी रही आहे। हिन चाचा जेका ॻाल्हि कई, रोंदे जेका ॻाल्हि कई नाज़रीन, इहो अहिड़ो हिकिड़ो कड़ो सच हुयो, जेको सच सिर्फ़ु सरकार जे लाइ न आहे। सरकार त आवाम दोस्त आहे ई न, पर हीउ सच उन साञाहवनि धुरियुनि जे लाइ बि आहे जेके साञाहवनि धुरियूं हिन सिंधी समाज खे तब्दील करणु घुरनि थियूं। हीउ जेको चाचो सिंध कॉमेडी चई रहियो हुयो, दरअसल ही सिंध टीवी न्यूज़ चई रहियो हुई, सिंध टीवी जा थोरा मञी रहियो। यानी हिननि माण्हुनि वटि रुॻो हाल अहिवाल पुछण जे लाइ जेकॾहिं अचिजे थो त हिननि माण्हुनि जो जीउ ख़ुशि थी थो वञे, ही माण्हू ख़ुशि थी था वञनि। पर उहे भोतार जेके हिननि खां वोट वठनि था, उन्हनि जे वोट महिल त हू अचनि था, उन जे लाइ टुक जूं रलियूं विछाइनि था, चंदा करे मिनरल वाटर जूं बोतलूं वठी अचनि था, उन्हनि जूं ख़िदमतूं चाकरियूं कनि था। कुराड़ियूं औरतूं, नौजवान न्याणियूं, ॿार बच्चा वठी पोलिंग स्टेशन ताईं पहुचनि था। पर जॾहिं वरी हीअ उन्हनि जे बंगलनि ते वञनि था त हिननि मां धप थी अचे। नाज़रीन, ही उहो धपारो भोतार की समाज आहे, जंहिं समाज असांजी सिंध जी तरक़ी, सिंध जी सूंहं, सिंध जी सोभिया, सिंध जी शानदार माज़ीअ खे दाग़दार बनाए छॾियो आहे, जंहिंजे लाइ असांजी सिंध जी साञाह ऐं सिंध जे माण्हू खे सोचणो पवंदो। वक़्तु थियो आहे नंढड़ी साई जो। साई खां पोइ पाण वरी हिन ई वसीअ जो जाइज़ो वठूं था। नाज़रीन, साई खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में भलीकार ऐं असां मनूराम भील जी वस्तीअ जी समाजी ज़िंदगी जो जाइज़ो वठूं था। ऐं मुंहिंजे पासे में नौजवान बीठो आहे, उनखां पुछूं था त हिन वस्तीअ में कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि। अचर ॾे ख़बर ॻोठ में कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि। साईं, मसइला त जाम आहिनि, सभु वाइदो करे वञे, पूरो केरु पवंदो करे। सिर्फ़ु असांजी इहो ई ग़लती आहे, असीं वोट ॾींदा आहियूं, बारूद असांजो, गोलियूं असां उन खे ॾियूं, वरी गोलियूं असांजे सीननि में लॻाईंदियूं, का असांखे माना सहूलियत का बि कोन आहे। हींअर ॾिसनि था त माना आमदनी आई, असांजे हिन मां 400 कानून आहिनि, सिर्फ़ु 25 या 50 माना ॾिनी वञे, जेके 2 किलो अटो, किलो खंडु ऐं अधु किलो गिहु ऐं अधु किलो दाल, सिर्फ़ु इहो असांखे मिली, जेको राति जो 12 बजे ते वराई वई, ऐं ॿी वरी गुम करे ऐं शहरनि में खपाईंदा आहिनि। ॿियो का सहूलियत असां वटि कोन आहे। बाक़ी असांजा माण्हू नौजवान असां जहिड़ा पढ़ियल आहिनि, BA ताणी आहिनि, नौकरियूं आहिनि, पर असांखे नौकरियूं कोन था मिलनि, इन जे करे नथा ॾियनि त असीं माना अॻिते न वधियूं, त असांजे कूम सहूलियत नथी थिए इन जे करे। बाक़ी ॿियो असां वटि का सहूलियत कोन्हे। गुॾूं कढूं था, ज़मीनदार वटि न कमायूं था, पर असांखे उहो माना कर्ज़ी करियो न, कंहिं ते 5 लख, कंहिं ते 6 लख, असीं लॾण जी करियूं था त असांखे गारियूं ॾे ऐं कुटनि। उन जे करे असां हाणे वरी प्लाट ते वठनि, कंहिं वटि 25,000 ॾिना, कंहिं 26,000 ॾिना आहिनि, उहो ॿकरियूं खपाइनि, कंहिं मायुनि जा कड़ा खपाइनि, कंहिं माना इन हालात में हिते अची असां वेठा आहियूं। ॿुधे, असांजा घर साड़िया विया आहिनि, हीअ मुंहिंजा पेर साड़िया विया आहिनि, ॿुधई, इहो वाइदू किरियो ऐं यारू किरियो, ॿुधई। असां वियासीं दासूड़ी, उन्हनि बि असांखे माना ज़मीनदारनि पुलिस वटि वियासीं, उन्हनि 3-3, 4-4 लख रुपया ॾिना। अञा ताणी असांजो केस हले पियो, छो असीं ग़रीब आहियूं, असीं हुते 5 रुपया किरायो करे वेंदा आहियूं, उहो बि 10 लख उन्हनि खे ॾियनि था। SP वटि वियासीं, DSP वियासीं, हैदराबाद ताणी वियासीं, पर असांखे कंहिं बि माना सहूलियत कोन ॾिनीसीं। असांजा 2 रुपया हुआ त मायुनि जा कड़ा वेसी, हाणे त कड़ा चूड़ियूं सभु खपायूं, हाणे असां वटि का शइ कोन आहे, का सहूलियत कोन आहे। वेंदा आहियूं, बाबा इहो लिखी असीं हाणे ॼटायूं, साईं वठे, उहो वरी दरख़्वास्त लिखे, बाबा ही ठही विया आहिनि, ठही किथां वियासीं, वरी उते विया कूड़ी रिपोर्ट, वरी वापसि अचनि। ॿियो ख़ैरु आहे, असां अदालत में वियासीं, सेशन कोर्ट में वियासीं, माना खाशा रुलियासीं, रुली हाणे बेज़ार थी वियासीं। असांखे को सहूलियत कोन ॾिनी वई आहे। साईं, असां इंजीनियर ताणी असांजा माण्हू पढ़ियल आहिनि, BA ताणी पढ़ियल आहिनि, मैट्रिक साईं पढ़ियल आहे। उते वञूं त उते साइन करे चवंदा 1 लख रुपया ॾियो, पोइ तव्हांखे नौकरियूं ॾियूं।
असांजी सही असांजी माना सभु कुझु लिखियलु हूंदा आहिनि त उन जॻह ते उहे ज़िमीदार ईंदा आहिनि लख रुपया ॾेई असांजी साइन असांजी ड्रेसन उहो ॿिया खणी वञे असांखे चइबो आहे अव्हांजी सही आहे कोन नौकिरी आहे कोन। जी नाज़रीन, ही जेके अव्हां बिजली जूं तारूं ॾिसी रहिया आहियो जेके सफ़ा हेठि आहिनि ऐं इते जेकॾहिं को माण्हू गुज़रे त उनखे नुक़सानु थी सघे थो। हाणे ॻोठाणनि खे त ख़बर आहे त इहे तारूं हेठि लड़कनि पियूं, पर जेकॾहिं को नओं माण्हू ॿाहिरि जो ईंदो त यकीननि उन जे लाइ वॾी ई नुक़सानकार आहे। ॿी जेका ग़ैरमामूली ऐं अलमनाक ॻाल्हि आहे त हिन वस्तीअ मां मनूराम जी वस्तीअ मां ई थंभा वञी रहिया आहिनि नाज़रीन, पर मनूराम जी वस्तीअ में कंहिं वटि बि बिजली कोन्हे। जिथे 400 घर आहिनि, 400 खां मथे आबादी रखंदड़ मनूराम जी वस्ती, उन में बिजली नाज़रीन कोन्हे ऐं उन जे ॻोठ मां बिजलीअ जा थंभा गुज़री रहिया आहिनि जेके सिर्फ़ु ई सिर्फ़ु भोतारनि जे लाइ आहिनि ऐं ही भोतारनि ॾांहुं जेका सो बिजली उहा मुहैया कई वई आहे। ऐं हिननि जेके वोटर आहिनि, जेके माण्हुनि खे नची कुॾी वोट ॾियनि था, 12 बजे वोट ॾियनि था, उन्हनि खे बिजली नाहे ॾिनी। जी नाज़रीन, मनूराम भील जी वस्ती यूनियन काउंसिल प्यारो लुंड, तालको झंडोमरी ऐं ज़िले टंडे अलयार में अचे थी। नाज़रीन, हीअ वस्ती 400 खां बि मथे घरनि ते मुश्तमिल आहे, जॾहिं त आबादी बि हिन जी 3 खां 4 हज़ार ॿुधाई वञे थी। नाज़रीन, हिन वस्तीअ में अक्सरियत भील बिरादरी जी आहे, जॾहिं त कुझु घर मेंघवाड़नि, कुंभारनि ऐं कूलियुनि जा बि आहिनि। नाज़रीन, हीउ तमामु वॾो अलमियो आहे त हिन जदीद दौर में हीअ वस्ती स्कूल जी सहूलियत खां महरूम आहे। बिजली हिन वस्तीअ में नाहे, गैस हिन वस्तीअ खे नाहे ॾिनी वई, ड्रेनेज जो को बि निज़ाम कोन्हे को। कुझु घटियूं हिननि खे पकियूं करे ॾिनियूं हुयूं, पर उन में अहिड़ो मटीरियल इस्तेमालु कयो वियो जो उहे पकियूं थियण खां पोइ चंदी अरसे में उहे भॼी भुरी पियूं। ऐं नाज़रीन, ही ॾहाका पुराणी वस्ती आहे जंहिंमें डिस्पेंसरी जी सहूलियत मौजूदु कोन्हे का। हितां जा माण्हू मज़दूरी, चौपाए माल ऐं हारपे ते गुज़र सफ़र कंदा आहिनि, जॾहिं त कुझु माण्हुनि खे रेढ़ा आहिनि ऐं के गॾ गाॾा बि हलाए पंहिंजे 2 वक़्तनि जी मानी जो बंदोबस्तु कनि था। नाज़रीन, जीअं त हीअ पोइते पियल वस्ती आहे, तंहिं करे कारी साई, टीबी, चमड़े जूं बीमारियूं ऐं कैंसर जा मरीज़ बि हिन वस्तीअ में मौजूदु आहिनि। जर जो पाणी जीअं त ख़राबु आहे, तंहिं करे ही माण्हू पीअण जे साफ़ पाणी जे लाइ बि सख़्तु परेशान आहिनि। अमा तबियत कीअं तव्हांजी? तबियत बस सही है। कहिड़ा भला पंहिंजे ॻोठ में मसला आहिनि? मसला सही है, कुछ कोने, न को लाइट, न को गैस, न को ॿियो कुछ कोने, न को गटर नाला, न को ॿियो कुछ कोने। भला स्कूल स्कूल बिस्कूल कुछ कोने। अच्छा, ॿारड़ा पोइ किथे पढ़नि मां? ॿारड़ा प्यारा लुंड में वञनि था, वरी धिका ॾेई वापसि था मोकिलिनि, घर वेठा आहिनि। हा, सुई गैस अथव? न न कुछ कोन। अमा तोखे औलाद घणो थियो? औलाद मूंखे सुख रब जो आहे। घणा थिया? 6 न्याणियूं आहिनि, 3 पुट आहिनि। अच्छा, पुटड़ा छा कंदा आहिनि? पुट हिकिड़ो कामरेड आहे बाबूलाल। कामरेड आहे? हा जी हा। अच्छा, ऐं ॿियो? ॿिया वीचारा मज़ूरी ते आहिनि। गोठ में न को लाइट, न को गटर नालो, न को सुई गैस, न का स्कूल। ॿारड़ा वेठा है घर जे उमाणा पढ़ण लाइ त विच में कुता खाए, कुता बुता फिरी अचे त नंढड़ा ॿार केॾा वञे, पोइ वेठा है घर। नाज़रीन, मनूराम भील जे वस्तीअ जा किस्सा ऐं कहाणियूं अव्हां ताईं पहुतियूं। नाज़रीन, इहो केॾो न अलमियो आहे
त हिन बस्तीअ में बिजली जी सहूलियत मौजूदु कोन्हे का, ड्रेनेज जो को निज़ाम कोन्हे, नंढड़ी का डिस्पेंसरी मौजूदु कोन्हे का, सुई गैस हिन बस्तीअ खे मिलियल कोन्हे। यानी ज़िंदगी जे जुमिले बुनियादी सहूलियतुनि खां हीअ बस्ती महरूम आहे। हीअ माण्हू वोट ॾींदा आहिनि पर मोट में हिननि खे कुझु बि नाहे मिलंदो। नाज़रीन, आऊं हिन दरावर न्याणियुनि जे विचां अव्हां खां मोकिलायां थो। ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿी बस्ती, कंहिं वाहण, कंहिं वेढ़े, कंहिं पाड़े में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।